सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे दरबार में हिकिड़ो शख्स आयो, अचे अर्ज़ कयईं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, या रसूल अल्लाह, मां दुआ घुरंदो आहियां, लेकिन दुआ जा मां 4 हिस्सा कंदो आहियां। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, उन 4 हिस्सनि में छा कंदो आहियां? अर्ज़ कयईं, या रसूल अल्लाह, मां 4 हिस्सा कंदो आहियां, लेकिन 3 हिस्सा अल्लाह ताला खां पंहिंजी हाजत तलब कंदो आहियां। उन में दुआ घुरंदो आहियां त मौला मुंहिंजी हीअ हाजत आहे पूरी कर, मुंहिंजो ही कमु आहे मुंहिंजो पूरो कर, मुंहिंजो बीमारियूं बड़ियूं तकलीफ़ूं दूर कर। लेकिन हिकु हिस्सो तव्हांजे मथां मां दुरूद पाक पढ़ंदो आहियां। या रसूल अल्लाह, मुंहिंजो इहो अमल बहितर आहे या नाहे? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगर इन अमल में अञा इजाफत कर त बहितर आहे। उन वरी अर्ज कियो, या रसूल अल्लाह, भला दुआ जा मां 4 हिस्सा कया, 2 हिस्सा तव्हां ते दुरूद पढ़ा, 2 हिस्सा हाजत तलब कया, हाणे सही आहे? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अञा इजाफत कर त बहितर आहे। आखिरकार उन 3 दफ़ो अर्ज कयो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने मदीने वाले साईं फरमायो, अञा इजाफत कर त बहितर आहे। आखिरकार उन अर्ज कियो, या रसूल अल्लाह, जॾहिं बि मां दुआ घुरंदुमि न, मां ॿी का बि अल्लाह ताला को हाजत तलब न कंदुमि, सिर्फ़ ऐं सिर्फ़ या रसूल अल्लाह, मां तव्हांजे मथां दुरूद पाक पढ़ंदो रहंदुमि। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, अगर तू ईअं कंदे त तुझी हर हाजत अल्लाह रब्बुल आलमीन जल मजदहू, तुझी सॼी जो सॼी जेका बि हाजत हूंदी, अल्लाह ताला तुझी हाजत पूरी फरमाईंदो। ऐं मुंहिंजा मिठा प्यारा भाउ, दुरूद पाक पढ़ण जूं बेशुमार फज़ीलतूं आहिनि। वक़्तु तो वटि बि आहे, वक़्तु असां वटि बि आहे। हर माण्हू वटि वक़्तु आहे, केॾो बि मसरूफ़ हुजे, वक़्तु उनखे ज़रूर मिलंदो आहे। लेकिन अफ़सोस इहा ॻाल्हि आहे, उहो वक़्त जो फ़ाइदो न वठंदो आहे, बहाना ठाहींदो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ, टाइम हाणे बि अथई, ईअं न थिए जो मौत अची मथां बीहे ऐं इहे साह जूं ॿलड़ियूं बि हली वञनि। बहितर आहे त टाइम ठाहे, कम से कम न त 100 दफ़ो रोज़ानो दुरूद पाक त पढ़ी सघूं था। जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात ने फरमायो त तू दुरूद पढ़ंदे त तुंहिंजूं हाजतूं जेके बि आहिनि परेशानियूं, उहे अल्लाह रब्बुल आलमीन पूरियूं कंदो। ऐं हिन वक़्तु अलाए केतिरा माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। के तावीज़नि जे कॾा आहिनि, के फीणनि जे कॾा आहिनि, के सगनि जे कॾा आहिनि। लेकिन अफ़सोस इहो आहे उन मामलनि में, इन्हनि माण्हुनि तां तावीज़नि जे कॾ त आहिनि, लेकिन क़ुरान मजीद घर में पियो आहे, 30 पारा, जंहिंजे नाले अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुदि फरमायो आहे त क़ुरान शिफ़ा आहे, उनखे पढ़ण जे लाइ को तयारु न आहे। दुरूद पाक पढ़ण जूं बेशुमार फज़ीलतूं आहिनि। दुरूद पाक पढ़ण सां कई मुसीबतूं टरंदियूं आहिनि ऐं बुज़ुर्गनि जो इहो विर्त रहियो आहे। लेकिन अफ़सोस, दुरूद पाक पढ़ण जो टाइम कोन्हे को। एतिरे क़दुरु जो ज़िंदगी एतिरी मसरूफ़ थी वई आहे, पंहिंजे माउ ऐं पीउ ते जे क़बर ते वञण जो बि टाइम कोन्हे को। उहो वक़्तु ईंदो जंहिं ॾींहुं तोखे बि क़बर में लमायो वेंदो, ऐं जंहिं ॾींहुं तोखे क़बर में लमायो वियो, क़बर में फिटो कयो वियो, क़बर में छॾियो वियो, इहो यादि रखजांइ, उहो ॾींहुं तमाम तकलीफ़ वारो हूंदो। छो जो हज़रत सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे, सभ खां पहिरियां क़बर जो मामिलो आहे। अगर क़बर में आसानी हूंदी ऐं जान छॾाए वियो क़बर मां, अॻिते अञा आसानी आहे। अगर क़बर मां जान न छॾायई त अॻिते अञा ॾुखियाई आहे। त मुंहिंजा मिठा ऐं प्यारा भाउ, थोरो वेही सोचींदे, थोरो तफ़क्कुर, ज़िंदगीअ जो जेको तफ़क्कुर कंदो आहे, थोरो वेही सोचींदो आहे, उहो इंसान ज़रूर कामयाब थींदो आहे। अल्लाह ताला ख़ुद दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला तव्हांखे असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाह नबी अमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।